अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जो अहम इजलास बेटिशामी मुनक़िद कयो वियो। इजलास में मटियारी ज़िले जे सदर रजब अली बोज़दार, जनरल सेक्रेटरी मुश्ताक अहमद राऊ, सीनियर नायब सदर ज़ुल्फ़कार मेमण, नायब सदर वकील अहमद मेमण, ज्वाइंट सेक्रेटरी अली कासिम, खजांची फज़ल बलोच, एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबर ने इम्तियाज़ अली अबड़ो, फ़कीर सिकंदर अली साहिवाल, ज़ीशान अली अबड़ो शिरकत के। इजलास में अडेरो लाल जे सीनियर सहाफ़ी शाहिद हुसैन, ख़ास कैली आला जे सीनियर सहाफ़ी अब्दुल करीम मेमण की जल्द सेहतियाबी लाइ दुआ घुरी वई। उन मौके ते इजलास दौरान बीमारी में मुब्तला सीनियर सहाफ़ी शाहिद हुसैन ख़ास कैली जी मटियारी यूनिट तरफा पंहिंजे अकाउंट में माली मदद कई वई। इजलास दौरान मटियारी दिल्ली अंदर सहाफ़ी बिरादरी रियाज़ चांडियो, नौशाद अली बुगियो, शमशाद राजपूत, मेहरान टीवी जे सहाफ़ी ऐं सोहेल बयो जी थियल चोरी वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त पुलिस इंतज़ामिया खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो। सहाफ़ी शाहिद अली ख़ास कैली जे इलाज में वधीक मदद लाइ HU जे मरकज़ी अॻवाननि समेत ज़िले उहिदेदारनि ऐं सरहदी वारनि सां राब्ते करण जो फ़ैसिलो भी कयो वियो, जॾहिं त यूनियन सां लाॻापियल मटियारी यूनिट जे मेंबरनि खे यूनियन कार्ड ऐं लिमिस कार्ड लाइ जल्द फार्म भरे उन्हनि जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं तय कयो वियो त तमामु जल्द मरकज़ी अॻवाननि सां राब्ते बैदि मटियारी ज़िले जे उहिदेदारनि जी सालियानी हलफ़ बिरादरी तक़रीब भी मुनक़िद कई वेंदी। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त मरकज़ी अॻवाननि सां राब्तो करे मटियारी यूनिट जे मेंबरनि जा इंश्योरेंस फार्म भरिया वेंदा ऐं सहाफ़ी बिरादरी सां पेश आयल वाक़िअनि ते जल्द वफ़द जी सूरत में SSP मटियारी सां भी गॾिजाणी कई वेंदी। उन मौके ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी अॻवाननि क़यादत ते मुकमल एतमाद जो इज़हार कंदे